जो अजीब दस्तूर आ महबूब साईं पोड़न जो मकाम बुधायो उन जे उबतर नज़र था कयूं त असां वटि वरी पोड़न खां माण्हू दूरी आ, पोड़न खां नफ़रत आ, पोड़न खां माण्हू परे था भॼनि। हा जेकॾहिं पोड़े होशियारी करे पैसो पंहिंजे जेब में रखियईं, रिटायरमेंट वारी पगार भी पाण वरतो रखे, ज़मीन जो पैसो भी पोड़ो पाण वरतो रखे त पोइ इन जी ख़िदमत छोरा पोटरा भी कनि था, ॾोटरा भी कनि था। पर जेकॾहिं दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मुखे वडन जो पोड़न जो अदम मकाम से कारण जे लाइ पंहिंजे यार अबू बकर के चवंदा तू चाचे पंहिंजे वाले साहब के हेॾे तकलीफ़ न ॾियां, मां मोहम्मद करीम ओॾे हलां। केॾो मकाम आहे जो ॿिन्ही जान जा सरदार पा चवनि त उन्हनि खे हेॾे तकलीफ़ न ॾियां, मां मोहम्मद करीम ओॾे हलां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन जे बाबे 8 हिजरीअ में महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अमड़ सां शुरुआत वारे दौर में मिठड़े मोहम्मद करीम साईं ते कलमो पढ़ियो। सवाल को यारन मां नज़र कंदे इहो हिकिड़ो ई यार आहे जंहिंजे सॼे खानदान महबूब मुस्तफा करीम साईं ते कलमो पढ़ियो आहे। सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो 4 घर वारियूं उन्हनि बि साईं ते कलमो। हिक घर वारीअ जो नालो बीबी कुतैला, हिक घर वारी जो नालो बीबी हबीबा, एक घरवारी जो नालो बीबी अस्मा बिन्त उमैस, एकड़ी घरवारी जो नालो बीबी उम्मे रुमान। जे अबू बकर सिद्दीक
रज़ी अल्लाह ताला उनके अल्लाह से उम्मे रुमान मां न्याणी अता कई जो नालो अम्मी आयशा सिद्दीक़ा या अम्मा आशा साण जंहिंमो ॼाई न उन जो नालो उम्मे रुमान। सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो चारई घर वारियूं महबूब मुस्तफा साईं ते कलमो पढ़ियो हो। सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के रब करीम टे पुटड़ा ॾिना हा, टे निहारियूं ॾिनियूं। पुटड़ा घणा? एक जो नालो हज़रत अब्दुर रहमान, एक जो नालो हज़रत अब्दुल्ला या एक जो नालो हज़रत मुहम्मद। ये सोने सिद्दीक अकबर जा टे पुटड़ा हा। इन्हनि भी आका साईं ते कलमो पढ़ियो। बंद लाइट बंद कजाओ। सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के रब करीम टे नियारियूं ॾिनियूं। एक जो नालो बीबी अस्मा आया, एक जो नालो बीबी उम्मे कुलसूम, टीह जेका नंढे में नंढी न्याणी आहे उन जो नालो अम्मी आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा। सोने अबू बकर जे टिनी पुटड़नि बि महबूब साईं ते कलमो पढ़ियो। सोने अबू बकर सिद्दीक जे टिनी न्याणियुनि महबूब साईं ते कलमो। उन सोने अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़िंदगी मुबारक ते ॻाल्हाइण जे लाइ, बयान करण जे लाइ 1450 साल लिखंदे 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 के वेचारा किताब लिखिया, के वेचारा ज़बान सां बयान करे विया। 1450 साल गुज़री विया के सोने अबू बकर सिद्दीक जो मक़ाम शान पूरो न कयो आहे। उन सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ बुज़ुर्गनि हीअं लिखियो आहे, जीअं हे लऊद ठहियो आहे आवाज़ पहुचाइण जे लाइ, तीअं ॼण त सोनो सिद्दीक ठहियो हो, रब ठाहियो महबूब साईं जे मथां कुर्बान थियण जे लाइ। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक जॾहिं 20 साल हुई, महबूब मुस्तफा करीम साईं जी उम्र मुबारक 20 साल हुई। सोने अबू बकर सिद्दीक जी उम्र 17.5 साल या तैयारी शुरू थी आहे। घणी हुई उम्र? साईं जी उम्र 20 साल, सोने अबू बकर जी 17.5 साल, त इन्हनि जी पाण में यारी। वरी जॾहिं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक 63 साल, बुखारों खंघ भी ॾाढी, पर जेकॾहिं न चाहां त बिरो ई मूंसां ठहे ई न। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक जॾहिं 63 साल हुई, सोने सिद्दीक जी उम्र 60 साल। इन 60 साल 60 मां जॾहिं 17 कट कंदे तोखे ख़बर पवंदी त 47 48 साल सोने अबू बकर मिठड़े मोहम्मद करीम सां कीअं निभायो आहे। ऐं सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ लिखियो आहे सीरत जे किताबनि में त 1.25 लख सहाबा मां सोने अबू बकर सिद्दीक साईं जो महबूब साईं माल पंहिंजो माल समझी करे खाईंदा हा, खपाईंदा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोने अबू बकर सिद्दीक सां यारी रब करीम खे एॾो त वणी वई, रब साईं ॼण त ईअं फरमायो, अबू बकर जॾहिं ज़िंदगी मुंहिंजे महबूब सां गॾु गुज़ारी थी, हाणे फ़ौत थियण खां पोइ पंहिंजे महबूब खां तोखे जुदा न कंदो मां। अबू बकर रहिया हो सदाई गॾु। हाणे जॾहिं रहिया सदाई गॾु हो त दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ बि तव्हां यारनि खे हिक ॿिए खां जुदा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। दुनिया उन यारनि जे
शान में गुस्ताखी करे थी जिन्ने महबूब जे यारन जो शैतान भी ख्याल कंदो। मां हिक रिवायत में पढ़ में महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचन पिया, सामो इब्लीस नजर अची वियो, शैतान नजर अची वियो, इब्लीस नजर अची वियो। साईं के ॾिसी करे पासरो पो वठे जीअं गुसाए वञा, पर महबूब मुस्तफा करीम शैतान के सॾु कयो। इब्लीस हेॾे हाणे साईं जो सॾु थियो त हाणे काॾे वञे। फरमाए इब्लीस मूंसां हक़ीक़त ॿुधाए जा, मूंसां सच ॻाल्हाए जा, कूड़ न ॻाल्हाए जा। साईं ॿिए सां ॿी ज़बान करे सघां थो, पर तव्हां सां ॿी ज़बान साईं तव्हां सां ॻाल्हि सची ऐं सिधी ॿुधाईंदुमि, तव्हां पुछणु छा था चाहियो। महबूब मुस्तफा करीम फरमाए शैतान रब करीम सां जन्नत मोलाण वारे टेम ते वादा करे आए, कलामुल्लाह में सभु लिखिया पिया आहिनि। जेके बि उते चई आए त मां हिननि सां घटि न कंदुमि, हिननि सां घटि न कंदुमि, हीअं कंदुमि, हीअं सॼो क़ुरान पाक में लिखियो। पर शैतान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, भला दुनिया में के माण्हू त हूंदा जिन खे तो जहिड़े इब्लीस खे बि हयाउ ईंदो हूंदो। भला अहिड़ा के माण्हू सुझनि था जेके जंहिंखां तूं बि कुझु शर्म कंदो हुजे, हयाउ कंदो हुजे त मां इन्हनि जे वेझो कीअं वञा। शैतान खे पढ़, शैतान तो चवे हा मुंहिंजा साईं पंज माण्हू जंहिंजो मूंखे हयाउ ईंदो आहे, शर्म ईंदो आहे, मां इन्हनि जे वेझो कीअं वञा। पुछा था कनि उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू न शैतान जिनजो तूं बि शर्म कंदो आहे। चवे तो अंत या रसूल अल्लाह, से पहिरें नंबर ते तव्हां हो, मूंखे हयाउ शर्म ईंदो आहे, मां तव्हांजे वेझो न ईंदो आहे। साईं तव्हांजे बि शर्म थींदो आहे, हयाउ थींदो आहे, तव्हांजे बि वेझो पासे पासे, पर मैं मुखों पोइ भला ॿियो केरु आहे जंहिंजो हयाउ थींदो थी। शैतान जा लफ़्ज़ लिखिया पिया थी, चए थो बादक अबू बकर, तव्हां खां बाद में जंहिंजो हयाउ ईंदो आहे तंहिंजो नालो अबू बकर आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सिद्दीक़ अकबर। साईं जंहिंजो हयाउ ईंदो आहे तव्हां खां पोइ न, उनजो नालो अबू बकर आहे। शैतान भी चवे तो त मूंखे अबू बकर जो हयाउ थो अचे, पर अॼोके इंसान खे हयाउ नथो अचे। हे त पोइ शैतान खे मारे वियो न। महबूब मुस्तफा करीम पुछा कई शैतान ॾे ख़बर अबू बकर जो छाजे करे हयाउ कंदो आहे। शैतान तो चवे से नंढे हूंदे खां वठी करे अबू बकर जी शराफत पंहिंजे मट पाण आहे। सही कलमो त बाद में पढ़े न, पर मूड़ को वठी करे अबू बकर जी शराफत, अबू बकर जी दयानत, अबू बकर जी अदालत, उन जे कोई भी मटे। सुने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मनाक़िब सीरत वारे किताबनि में लिखियो पियो आहे, सोनो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इलाइक़े पंहिंजे पाड़े जो वॾो सॾिबो हो। मके पाक जो कपिड़े जो वॾो दुकान हुयुसि बाज़ार में। पोइ जेकॾहिं उन्हनि जा पाण में मामला मसइला थींदा हा न, उहे हुया गैर मुस्लिम, उन टाइम ते बि चवंदा हलो त यार फ़ैसिलो कराए चऊं अबू बकर खां, अबू बकर जेका ज़ुबान सां ॻाल्हि कई असांखे क़बूल। केरु गैर मुस्लिम? सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ चवे थो साईं सोने अबू बकर सिद्दीक़ जी शराफत, सोने अबू बकर सिद्दीक़ जी दयानत मोड़ को वठी करे लाजवाब रही आहे। सेबु जेको सॼी ज़िंदगी पाण शराफत में गुज़ारी थिए न, पोइ मूंखे हया थो अचे, मां इन जे बि वेझो न वेंदो। फरमाईंदा भला अबू बकर खां बाद में, अबू बकर खां बाद में ॿुधाए कंहिंजो हयाउ ईंदो थी। चवे थो सुम्मा बाद अबी बकर उमर, से अबू बकर खां बाद में जंहिंजो हयाउ ईंदो आहे, जेको लहराईंदो आहे, तंहिंजो नालो उमर आहे। ऐं सीरत जे किताबनि में लिखियो पियो अथव
जेकॾहिं असांजो नौजवान तबको 2:30 बजे ताईं वेठो तो मोबाइल ॾिसे हाणे ख़ौफ़ अथसि त जेकॾहिं हाणे सुम्हण वारो टाइम आहे त निंड में शैतान मल कंदो। सिंधी सम्झंदा आहियो न सम्झो था हाणे सम्झे थो त मूंखे निंड में मथां शैतान मल करे। उमर फारूक दुनिया में त कोन्हे को पर उमर फारूक जो नालो त दुनिया में मौजूद आहे। सोनो उमर फारूक तवज्जो कयो भाई साहब जन अची विया। सोनो उमर फारूक चो दुनिया में कोन्हे पर यार जो नालो त अॼु बि आलमन बुजुर्गन लिखियो आहे। पंहिंजे अशद वांगुर सां पंहिंजे दिल जे मथां नालो उमर लिखे। अशद आंगुर सां पंहिंजे दिल जे मथां उमर नालो लिखंदे न त शैतान तुंहिंजे निंड में बि वेझो। हे बि तूं इम्तिहान कजांइ काथे तूं बैनर हणो काथे गेट ठाहे बाबे उमर जे नाले सां त उनजे हेठों बि शैतान सम्झे थो नथो सम्झे। हा अल्लाह साईं शल तोखे मूंखे उन सोने उमर फारूक जो हयाओ नसीब करे। शैतान भी जिन जो ख्याल पो करे इन इंसान के उन जो ख्याल ना है। ओ शैतान न दे खबर उमर खां बाद में के जो तू हया कंदो आ के जे वेझो न वींदो आ। शैतान चवण लॻो उमर खां बाद में जे जवान जो हया कंदो आ ते जो नालो उस्मान वा। उस्मान जो से मूंखे ॾाढो हया वेंदो आहे उनजे वेझो बि न वेंदो पर मां उस्मान जो छाजे करे चइसि उस्मान मोड़ को वठी करे पाण हयादार रहियो। उस्मान मोड़ को वठी करे पाण हयादार सुणे उस्मान जे फ़क़त हया वते सवे वाक़िया। ओ इब्लीस शैतान ॾे ख़बर उस्मान खां बाद में कंहिंजो हया कंदो आ। इब्लीस चवण लॻो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे नाले खां बाद में चवे थो जंहिंजो हया कंदो आहे तंहिंजो नालो शेर ख़ुदा अली आहे। अलीअ जो हया कंदो आहे। पुछा कयूं छाजे करे चए थो नंढे हूंदे को वरी तव्हांजे झोल में पलियो आहे रहियो ई तव्हांजे झोल तरबियत ई तव्हांजे झोल मुबारक में वते त पोइ अहिड़े जवान जे वेझो अब पाण जंहिंजो इब्लीस शर्म हया करे अॼो को न करे माना हे शैतान को बि टपी वियो न। हवा चइबो त हे शैतान को बि अल्लाह साईं शलतो के मूंखे रब करीम शलतो के मूंखे असहाबे मुहम्मद जो सचो गुलाम बणाए। अहले बैत मुहम्मद जो शल सचो गुलाम उन अबू बकर सिद्दीक जे लाइ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हे लफ़्ज़ मुबारक लिखिया पिया आहिनि। फरमाईंदा अल्लाह साईं जॾहिं मां मोहम्मद करीम खे जन्नत में बंगलो ॾेखारियो हो जॾहिं रब साईं मां मोहम्मद खे पंहिंजो बंगलो ॾेखारियो अल्लाह साईं जेको आका जे लाइ बंगलो ठाहियो हूंदो उहो उनजे मट को बंगलो थी सघे थो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइता मां पंहिंजो बंगलो ॾिठो मुंहिंजे ज़ुबान मुबारक मां हे लफ़्ज़ निकिरी विया ओ मुंहिंजा अल्लाह मूं जहिड़ो बंगलो बि मुंहिंजे यार अबू बकर खे ॾिजांइ। जहिड़ो बंगलो मुंहिंजे लाइ तूं रखियो आहे न ओड़ो बंगलो मुंहिंजे अबू बकर खे बि। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा मेराज वारी रात मेराज वारी रात मुझे उम्मत मां मोहम्मद खे ॾेखारे वियो मुंहिंजे सॼे उम्मत जा अमल हिकिड़े पुड़ में रखिया विया। मुंहिंजे यार अबू बकर अकेले जा अमल ॿिए पुड़ में रखिया विया पोइ बि अबू बकर जा अमल सॼे उम्मत जे अमलनि खां गोरा थी विया। अल्लाह साईं शलतो के मूंखे सुणे अबू बकर सिद्दीक जी सची गुलामी नसीब फरमाए। ऐं ॿुधो इहो बि सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे त महबूब साईं जे विछोड़े खां बाद में जॾहिं सहाबा जा अकुल हैरान थी विया हा जो सोने उमिरि जहिड़ो जवान आलमनि खां ॿुधंदा रहंदा हो तव्हां वाइज़ घणा ॿुधा आहिनि
सोने उम्र जड़े जवान तलवार हथ में खई सोनो उस्मान सही इए बेहोशी जी हालत जो सलाम जो जवाब न तो दई सके सोनो अली सही पंजे हाल में ना है एड़े टेम ते जेकड़े हुन इन उम्मत के संभालियो आ तो सोने अबू बकर सिद्दीक संभालियो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जे हुलिये जे बारे में चे दो सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो दाढ़ी मुबारक के मेहंदी हणंदो हो जिस्म ते ये हडड़ा जुड़ियल हा सुनो अबू बकर सिद्दीक ये जिस्म में वजनदार न हो जिस्मानी त जनो ज़ाहिरी कमजोरी हुई पर जेका रब सोने अबू बकर के दिल दिनी न उन दिल जो मिसाल वरी च मिली न थो सके महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सोने अबू बकर जे वफादारी सच्चाई यारी के दिसी करे अशारी में शाता ऐलान कन तो मुझा साहबियो मस्जिद नबी जे चौधारी जिन जिन जा भी दरवाजा खुलियल सब बंद कजो पर मुझे यार अबू बकर जे दरवाजे के हथ न लाइजो सभई दरवाजा बंद पर मुझे अबू बकर जो हाय हाय मोड़ा अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह जो जे जुबान मां वाक़ियो ॿुधो केस्टियूं भी मिलन थियूं उन जे किताबन में भी लिखियो पियो आहे मौलाना काजी एहसान अहमद शुजाबादी रहमतुल्लाह अलैह वडो आलम थी गुजरियो आहे तमाम वडो खतीब थी गुजरियो आहे काजी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां मस्जिद नबी में वेठो आ रोज़े मुबारक जे साम्हूं वेठो आ मिंबर शरीफ के टेक ॾिनियो वेठो आ साम्हूं हिकिड़ो शख्स आयो जेको मस्जिद नबी ॾे त आयो पर रोज़े पाक ॾे हाज़िरी न भरे मस्जिद नबी में आयो पर रोज़े पाक ॾे हाज़िरी चवे तो मां सॾु कयो मांसि नालो छा थी काथों जो आ चवे तो नालो हबीब आ मां साईवाल जो आ चे साईवाल जो नालो हबीब चे हा चे अथी भी नालो हबीब आयो भी हबीबन जे दर ते आ पर वर हबीबन जे दर ॾे वञे न तो जे छाजे करे तू रोज़े पाक ॾे मुंहुं न कयई रोज़े पाक जी हाज़िरी न भरई लफ्ज़ केड़ा तो चवे साईवाल जे ज़ाकिरन ॿुधायो आ त रोज़े पाक में नऊज़ बिल्ला मिठड़े मोहम्मद साईं जा दुश्मन सुतल आहिनि जे मां साईवाल में ॿुधो आहे रोज़े पाक ॾे मां न वेंदुमि छो त ओॾे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नऊज़ बिल्ला दुश्मन सुतल काए साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां चयोमांसि त तोखे साईवाल वारनि चयो अब लाइट त बंदि करे मोबाइल लाइट बंद कर मोबाइल का साहब फरमाए तो मां चयोमांसि तोखे साईवाल वारनि चयो आहे रोज़े पाक में नबी जा दुश्मन सुतलन पर चवे तो मां अॼु अल्लाह में उम्मीद कई आहे जेकॾहिं महबूब तोखे पाण चवे मुंहिंजा दोस्तनि पोइ त ॻाल्हि ख़तमु पर जेकॾहिं अॼु महबूब पाण चवई त हे मुंहिंजा दोस्त आहिनि पोइ त जैसे पोइ त ॻाल्हि ख़तमु थी वई काज़ी एहसान अहमद शुजाबादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए पियो मां चयोमांसि वुज़ू न करे आ न वुज़ू करे आयो उन खां पोइ मां चयोमांसि दुरूद शरीफ़ पढ़जांइ मां चयोमांसि दुरूद शरीफ़ पढ़जां दुरूद शरीफ़ पढ़ण खां बाद में हीअ दुआ घुरजां इहदिन सिरातल मुस्तक़ीम या पढ़ी वरी दुरूद पाक पढ़ जाए मूंखे उम्मीद आ त अल्लाह तुझो मसइलो हल कर का साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां रोज़े पाक जे मिंबर जे भर में वेही करे पंहिंजी ॾाड़ीअ में हथ विझी करे अर्श ॾे निहारियुमि ॾाड़ीअ खे अशरी ॾाड़ीअ खे वठी करे मथे अर्श ॾे मुंहुं कयो
ओ मुंहिंजा रब करीम जो हिन ॾाड़ीअ जी लज रखजांइ मां वॾी दावा कई आहे जे मां न पंहिंजे ॾाड़ी मुबारक खे मिंबर सां ईअं घसायां बि पोइ मथे रब ॾे पार तूं बि कयां अलाह हिन अशी ॾाड़ीअ जो लज रखजांइ अलाह अशी ॾाड़ी जी लज रखजांइ मां वॾी दावा कई काज़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो पियो जीअं जो थोरो वक़्तु गुज़रियो साॻियो ई माण्हू आहे चादर हुनजे ॻिचीअ में आहे ॼणो ॻाढ़ो अथसि मुॾे रोईंदो थो अचे डुकंदो थो अचे मूंखे चई काज़ी साहब अलाह वधाईंदई काज़ी साहब अलाह वधाईंदई जो मां ख़ैर त आहे चई हा मूंखे चवणु लॻो काज़ी साहब दुनिया हितड़े ईंदी आहे रोज़े खे ॾिसंदी आहे पर रब करीम महिरबानी कई मां रोज़े वारे मिठड़े मोहम्मद खे ॾिसियूं थो अचां हा तूं जीअं चयो मां उएं कयो दुरूद पाक पढ़ियमि एहदिन सिरातल मुस्तक़ीम पढ़ियमि वरी दुरूद पाक पढ़ियमि अञा पढ़ां ई पोइ त रोज़े पाक जे भर में मूंखे निंड वठी नज़र जो कयां विच ते महबूब साईं पाण सजे ॾऊं यारो अबू बकर सोणो खॿे ॾऊं यारो उमर फारूक वाह उहो ई मंज़र जीअं दुनिया में हाकला नुबस यौमल क़यामत ॼण त मंज़र उहो ई आहे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो साईं जी नज़र मुंहिंजे मथां पई नाराज़ थी विया फरमायूं तूं हिननि मुंहिंजे यारनि जे लाइ चवे थो दुश्मन हिन मुंहिंजे अबू बकर जे लाइ चवे थो दुश्मन हिन मुंहिंजे उमर जे लाइ चवे थो दुश्मन फरमाए जेकॾहिं तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त पोइ मां मुहम्मद जे रोज़े मां मुहम्मद जे शहर मदीने में अचण जी तुंहिंजी काई ज़रूरत न आहे हिननि दुनिया में जेको मूंसां निभायो अहिड़ो कंहिं न निभायो साईं जॾहिं मुंहिंजे मथां सख़्तु नाराज़ थी विया उतरे वरी भी मुझी सिफारिश करण वारो हिकिड़ो यारो अबू बकर आ ॿियो यार उमर आ हदीस पाक में ॿुधो क अन्नमा उसर अला वजी रुमान साईं जॾहिं दुनिया में गुस्सो कंदा हा त चेहरो मुबारक ईअं ॻाढ़ो थी वेंदो ॼण त कंहिं ॾाड़ूअ जे रस साईं जे चेहरे ते हारी आहे सफ़ा जॾहिं साईं गुस्से में लाल थी विया सोने अबू बकर चयो अल्लाह अकबर साईं ॻाल्हि आहे त असांखे तो असां माफ़ कयोसीं तव्हां बि माफ़ कयो अरे त अबू बकर सिद्दीक़ ईअं चई जे साईं असां ॻाल्हाए असांखे तो असां माफ़ कयोसीं तव्हां बि माफ़ कयो सोने उमर चयो साईं कहिड़ो बि आहे पर आयो त वरी बि तॾहिं ते आहे साईं फरमायो हे तुंहिंजूं सिफारिशूं था कनि तूं हिननि खे दुश्मन थो चवे काई साहब रहमतुल्लाह अलैह चए थो काई साहब मां हाणे पोयनि ॾे ख़त लिखंदुमि त जेकॾहिं तव्हांजो इहो अक़ीदो आहे त ॿई मिठे महबूब जा दुश्मननि जे मां घर वारे तलाक बि हितो लिखंदुमि पीउ माउ खे बि चवंदुमि त तव्हां सां मुंहिंजो कोई तालुक न आहे मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां ॿई मिठड़े मोहम्मद जा सचा यार नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सिद्दीक अकबर शाने फारूक आजम अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे उन्हनि असहाबनि जो सचो ग़ुलाम बणाए उन सोने अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात जो महीनो आहे चल रब्बुल आलमीन तव्हां असांखे मरण घड़ीअ ताईं अहल बैत मुहम्मद आले मुहम्मद असहाब मुहम्मद जी सची ग़ुलामी नसीब फरमाए आलम जमात जमायत उलमा इस्लाम सां मरण जे आख़िरी घड़ीअ ताईं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए अॼु मां पंहिंजे मामूल खां हटी करे हाई साहब खे कुझु इंतज़ारु करायो हाई साहब को न ॻाल्हि जी माज़रत बि कयां थो छल रब साईं समूरनि जी हाज़िरीअ खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वा आख़िर दावाना